हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां छा ॿुधायां छा ॿुधायां तो मूंसां जेके कयूं चांडोकीअ में वेही तो मूंसां जेके कयूं चांडोकीअ में वेही सभु यादि मूंखे आहिनि सभु यादि मूंखे आहिनि से बार बार ॻाल्हियूं टे चार ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां छा ॿुधायां छा ॿुधायां ओ आ गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो मोकिलाए मूंखां खिल देरो वधे मोकिलाए मूंखां खिल देरो वधे अलविदा वई चई का ख़बर ही न पई ये हसी ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ही न पई ये हसी ज़िंदगी शाम जो ही पहर नाव सां जे कयो शाम जो ही पहर नाव सां जे कयो कुझु त ही था कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव सां जे कयो शाम जो ही पहर मेहरबान तुझी अखिड़िन में चाहे लिखल मेहरबान तुझी अखिड़िन में चाहे लिखल मेहरबान तुझी अखिड़िन में चाहे लिखल दम बदीदा रहो कोई भी प्यारा लगो दम बदीदा रहो कोई भी प्यारा लगो कुझु त ही था कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव सां जे कयो शाम जो ही पहर अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां आहियां सैरिश भुट्टो तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो विद सैरिश सां गॾु ऐं तव्हां सभिनी जे लाइ जेका हीउ तोहफ़ो आहे असांजी तरफ़ां न्यू ईयर जो जंहिंमें तव्हां सॉन्ग ॿुधो ख़ूबसूरत हिकिड़ो इहो बैंड ठहियलु आहे ऐं हिन बैंड में जेके असांजा इलाही फेमस आर्टिस्ट मौजूदु आहिनि जेके अगरि मां ॻाल्हि कयां जहाज़ेब अली जी त उहो हिकिड़ो मॉडल बि हिकिड़ो डायरेक्टर बि हिकिड़ो होस्ट बि हिकिड़ो बहितरीनु एक्टर बि ऐं हाणे उहो हिकु बैंड जो हिकु मेंबर बि आहे सो माशाल्लाह माशाल्लाह इहा हिकु असांजे लाइ प्राउड जी ॻाल्हि आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सरिश कीअं आहियो ठीकु आहियो तबियत कीअं तव्हांजी तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो ॾाढो ज़बरदस्त आहे तव्हां हीअ जे ॻाल्हि कई त शुरूआत नए साल जी असां खां थींदी सभिनि जी Yes. त तव्हां सोचो साल कीअं गुज़रंदो जेतिरी एनर्जी तव्हांजी सॉन्ग्स में आहे न अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त हिन पूरे साल में असां सभिनी जे लाइ अहिड़ी एनर्जी बिल्कुलु ऐं बिल्कुलु ख़ुशियूं खणी अचे बिल्कुलु बिल्कुलु ऐं तव्हांखे त ख़बर आहे त असां सां गॾु हिकु बहितरीनु सिंगर शिराज़ साहब सां गॾु मौजूदु आहे शिराज़ अली मीराली साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो? आहियो ठीकु आहियो तव्हां मां बिल्कुलु तव्हां कुझु ॿियो पुछो या पुछी चुको आहियां अचानक सां हिकिड़ो इलाही तव्हांजो ठीक छो आहियो? YouTube
हिकिड़ो तव्हांजो यू ट्रेंड लॻी वियो न हिकु मतिलबु डिफरेंट हिकु अंदाज़ सां जंहिं तरीक़े सां तव्हां आया हुयो न हाणे ऐं माशाल्लाह माशाल्लाह हुन ते त मां अञा वधीक ॻाल्हाईंदसि पर मां जेको आहे असांजो फेमस फोटोग्राफर आरबी अस्सलाम वालेकुम रहमान साहब क्यूट थे बेटा यार आरबी ना यार अच्छा ये थैंक यू अच्छा मेरी तरफ से जितने भी व्यूअर्स हमें देख रहे हैं उन सबको मेरी तरफ से हैप्पी न्यू ईयर, नए साल की मुबारकबाद हो सबको। और आप लोग हमें बहुत प्यार करते हो सोशल मीडिया पे भी और शो के थ्रू भी आप लोगों ने हमें देखना पसंद किया, थैंक यू सो मच। मैं समझा आप इसके लिए दे रही। अच्छा तो सैरिश थैंक यू सो मच, आपने हमें इन्वाइट किया और हम लोग चाह रहे थे कि आपके शो में ज़रूर एक बार आपके पास आके परफॉर्म करें। तो सबसे पहले हम आपसे पूछेंगे कि कैसा लगा आपको? अभी तो बता, अभी रुको जरा अभी स्टार्ट है थैंक यू। अलियान भाई आपकी बारी ऐं असां वटि हिकु अहिड़ो टैलेंट मौजूदु आहे जेको हिन ग्रुप खे हिन बैंड खे जेके मतिलबु एनर्जी वधीक ॾियण जे लाइ ऐं उन में जान विझण जे लाइ उहो मतिलबु जेके जॾहिं गिटार पंहिंजी वॼाईंदो आहे त वाकई में सभिनी जो ध्यानु सभिनी खां पहिरीं उन जे उन गिटार जी तरफ़ थी वेंदो आहे ऐं मैशअप एतिरा ठही वेंदा आहिनि जो असां वेठे वेठे हैरान थी वेंदा आहियूं त मतिलबु एतिरो जादू हुनजी आङुरियुनि में आहे जो जॾहिं हू गिटार वॼाईंदो आहे त उहो माशाल्लाह सां मतिलबु एनर्जी अञा वधीक उन सॉन्ग्स में अची वेंदी आहे। त असां सां गॾु मौजूदु आहे लियान ज़फ़र। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक, आप बताएं कैसी हैं? मैं आपके सामने हूँ, कैसी लग रही हूँ? वो तो बड़ी आप खुश लग रही हैं। अल्हम्दुलिल्लाह मैं ऐसी ही होती हूँ, हंसती रहती हूँ। और बताएं इन सबके साथ मिलकर आप माशाल्लाह से एक ग्रुप में आप हो, ये लोग आपको तंग तो नहीं करते? नहीं तंग तो खैर नहीं करते, लेकिन नहीं मैं इन लोगों कुछ को हो जाती है, लेकिन नहीं आने से पहले बताओ किसने कॉल उठाई तक करने के लिए वो थोड़ी कॉन्फिडेंशियल बात है। एक बहुत छोटा लफ्ज़ है, बहुत तंग करते हैं सही ये बात है। इतने शरारती हैं, मैं इनको जानती हूँ और बहुत ज़्यादा। और जहाँ पर ये लोग मौजूद हों और वहाँ पर कोई बंदा सही बैठा हुआ हो, ये बहुत बड़ी बात है। मैं इनको कैसे फेस करता हूँ मुझे पता है। अल्लाह ये तो बेचारो नुके ये बेचारो डांटो असल कर गया। में इधर लेट आना ना डीओ प्रोग्राम करा जो बात है यार। तो नेक्स्ट टाइम असां ईअं हाँ यार डेफिनेटली आएंगे आने वाले 24 घंटे आएंगे। माशाल्लाह आहे हिन तव्हांखे मां ॿुधाईंदी रहियां हिन ग्रुप खे ठाहिण जे लाइ हिन बैंड खे ठाहिण वारो जेको आहे हिनखे चइबो आहे न कंहिं शइ खे चहिरो ॾियणो। हैप्पी न्यू ईयर, हर जेको थींदो हैप्पी न्यू ईयर। पर जेको हिन ग्रुप खे चहिरो ॾियण वारो आहे, नालो ॾियण वारो आहे ऐं हिकिड़ो प्लर हूंदो आहे उहो आरबी आहे। आरबी माशाल्लाह हिन जेका इहा क्रिएशन कई आहे। वीवर तव्हांखे मां ॿुधायां, तव्हां त असां सिंधी मीडिया में आहियूं, पर मां तव्हांखे ॿुधायां आरबी हिन ग्रुप खे ठाहे करे न सिर्फ़ु सिंधी मीडिया बल्कि उर्दू मीडिया में ऐं हिननि जो कॉन्सर्ट न सिर्फ़ु सिंध में ऐं न सिर्फ़ु कराची में बल्कि पूरे पाकिस्तान में हिननि जा कॉन्सर्ट थींदा आहिनि। माशाल्लाह सां अल्लाह पाक हिननि खे तमामु वॾी तरक़ी ॾिनी आहे ऐं हमेशह ईअं तरक़ियूं ॾींदो रहे। ऐं हे जेको साल आहे इहो पूरो साल अञा वधीक हिननि जे लाइ दुआऊं आहिनि त कामयाबी जूं सीढ़ियूं ईअं चढ़ंदा वञनि ऐं असां ॾिसी हिननि खे ख़ुशि थियूं। सारबी इहो तव्हां ॿुधायो त तव्हां छा सोचो हुन टाइम तव्हां ग्रुप ठाहियो पिया, हिकिड़ो बैंड ठाहिण जो तव्हांखे हिकिड़ो ख़्वाहिश जागी? यार मुझो को डिसाइडेड न हुयो, मां म्यूज़िक न नंढे हूंदे इलाही पसंदि कंदो आहियां। मां चवंदो आहियां म्यूज़िक माना मूंखे वणंदो आहे हिकिड़ो 5%। मां नंढे हूंदे नातो बि पढ़ियो आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि हिते मां कटी न व्यूअर्स, मां तव्हांखे ॿुधाईंदी रहियां हिन ग्रुप ठाहिण खां पहिरियों हे एतिरो मोटिवेट असांखे कंदो त जिम अचो, जिम फलाणी जिम त हिन जिम में हाणे मां ई जिम कंदो हाणे न त वञी हाणे हिकु नई शइ अची वई आहे, हीअ माशाल्लाह सां ॾाढी ज़बरदस्त आहे। त जॾहिं तव्हांखे इहो आइडिया आयो त तव्हां हुन टाइम मतिलबु छा सोचो हिननि सभिनी? अच्छा को प्लान न हुयो, असां पाण में 4 दोस्त हुआसीं त असां म्यूज़िक गॾु कंदा हुआसीं। त हाणे उहे जेके मुंहिंजा ॿिया दोस्त आहिनि उहे इलाही बिज़ी थी विया जॉब्स वग़ैरह में, उनजी पंहिंजी पर्सनल लाइफ जी मसलनि में। त पोइ मां हिकिड़ो चक्कर वेठो हुयमि हिकिड़े रेस्टोरेंट ते, उते मूंखे अमार मिलियो। न है उते पाण जमे पे हैं। अच्छा मैं एक बात उर्दू में क्लियर करते चलूँ कि हमारे जो बैंड के मेंबर्स हैं ना ये नहीं है, 3 लोग और हैं जो नहीं आए, तो उनके लिए हम लोग कहेंगे कि वो नेक्स्ट टाइम जब आएंगे तो हम पूरे साथ के साथ दिखेंगे आपको। तो अब हम बस ये थे कि अवेलेबिलिटी निकाल के आ गए।
तो ग्रुप बनाने का मकसद सिर्फ ये था कि मुझे ये बंदा रैंडमली मिला और कहते हैं कि आपका इखलाक अच्छा हो तो आप दुनिया की अच्छी चीज़ अचीव कर सकते हो। तो मेरे इखलाक की वजह से इनका इखलाक बहुत अच्छा लगा, तो हम दोनों का ना एक अच्छी दोस्ती हो गई। फिर मैंने इनको इनवाइट किया कि यार आप लोग मेरी तरफ आओ, हम लोग बैठ के एग्जामिंग सेक्शन करते हैं और ये प्लान आउट होगा, उसके थ्रू हम लोग काम करेंगे। फिर मैंने इनसे भी डिस्कस करने से पहले मैंने जानजेब से डिस्कस किया था, क्योंकि हम लोग पर्सनल लाइफ में बड़े अच्छे एक दोस्त हैं और हर चीज़ से डिस्कस करते हैं। जानजेब ने मुझे मोटिवेट किया, मोटिवेशनल मतलब उन्होंने बातें की यार तुम कर सकते हो, यू कैन डू इट। मैंने कहा आपका साथ होगा, उसने कहा होगा, और वो बंदा आज तक मेरे साथ है। थैंक यू सो मच जानजेब भाई, इसमें मेरा नहीं हम सबका हाथ है। और मैं कहता हूँ मैं सिर्फ अकेला नहीं, सब मेरे मजबूत के उतने सिपाही पिलर वो हैं ये लोग, अगर ये नहीं हो तो फिर बैंड बनाने का कोई रीज़न नहीं था। अच्छा जानज़ेब अली मुंहिंजो तव्हां खां सवाल आहे उहो इहो त ॾिसो असां अगरि आर्टिस्ट पंहिंजो पाण खे ॾिसूं त असांजा शोज़ बि हलनि था, डायरेक्शन बि माशाल्लाह सां तव्हां त सीरियल बि कया ऐं प्लस में जेको आहे सॉन्ग्स बि डायरेक्ट कंदा रहिया ऐं तव्हांजा पंहिंजा सॉन्ग्स बि आया, एल्बम लॉन्च थियो माशाल्लाह सां। इलाही कम हुजण जे बावजूदि पोइ तव्हां टाइम कीअं कढियो ऐं तव्हां कीअं सोचियो त हा हाणे मां हेॾे फोकस करे सघां थो? असल में वक़्त सां न हिकिड़ी शइ खे माण्हू तव्हां हिकिड़ी जॻह ते बीह नथा सघो, त हिकिड़ी शइ ट्राए कई, उहा हली पई हे एक्टिंग जे हवाले सां, पर जॾहिं उहा क्वालिटी उहे सभु शयूं हुयूं त उन टाइम में पाण गॾु कमु कयोसीं ॾाढा, पर आहिस्ते आहिस्ते उहा शइ मूंखे पर्सनली फील थी त हाणे उहा मूंखे न करणु घुरिजे। पोइ कंदे कंदे ईअं आहिस्ते आहिस्ते पोइ वरी हिकिड़ो हीअ जॾहिं हिकिड़ी शइ नज़र आई त इहा असां सीरियसली असांखे इहा ख़बर कोन हुई त एतिरी हाइप मिलंदी, कोई इंटरव्यूज़ थींदा या हीअ हू थींदा, अहिड़ी का असांजे ज़हन में कोन हुई। स्टार्ट कयोसीं, अलाह इज़त ॾियण वारो आहे, अलाह इज़त ॾींदो आहे सभिनि खे, ऐं स्टार्ट कई थी सोशल मीडिया ते त उहा शइ मिलियंस में वेही, माण्हू पुछनि पिया हेॾां होॾां, भाई माना एॾो बिज़ी थी वियो माशाल्लाह, इवेंट्स हाणे त कोई चवंदो आहे यार 28 को इवेंट है भाई आप रेडी हो जाओ, तो हमारे पास वो टाइम है हमने एक दिन में 4 इवेंट किए और आज आप जो गला है ना ये हमारा रियल गला नहीं है, बिल्कुल ऐसे ही इवेंट बिल्कुल। और आप लोगों ने मुझे ही टाइम इतने मतलब इतनी मुश्किल से दिया है और मैंने वेट किया है कि मतलब आप लोग आओ मेरे शो में, मतलब ख़ास मुझे ये था कि मुझे न्यू ईयर पर मुझे आप लोग चाहिए अपने शो के लिए। अहिड़े तरीक़े सां जेको हिकिड़ो फेम हूंदो आहे, हिकिड़ो रीजनल फेम हुयो न, जेके पंहिंजा सिंधी कम्युनिटी आहे जेके ॾिसनि था हेॾां होॾां, जिते बि पंहिंजे ॿाहिरि मुल्क में जिते बि आहिनि उहे ॾिसनि था, उहो प्यार ॾींदा था, मोहबत ॾींदा था, उहा हिकिड़ी शइ आहे। पर जॾहिं हिन खे स्टार्ट कयोसीं न त उहो फेम न हुयो, उन खां वॾो फेम हुयो न, जेके पंजाब पूरो पाकिस्तान बल्कि पड़ोसी मुल्क जेको आहे असांजो, उहो असां पाकिस्तान खां वधीक असांखे ॿुधंदो आहे, काफ़ी असांखे ॿुधंदो आहे, त रीच असांजी उते जी घणी आहे। त अहिड़े तरीक़े सां ॿाहिरि जेको असांजो सिलसिलो आहे उहो फेम जे हवाले सां वधे पियो। कराची में बि सिंधी आर्टिस्ट खे मुंहिंजे ख़्याल सां थोरो किथे न किथे घटि सुञातो वेंदो आहे, ऐं हिते थोरो स्टैंडर्ड अहिड़ो आहे त अगरि केरु सुञाणींदा बि न त उहे मिलंदा कोन आहिनि। त हीअ शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी शइ स्टार्ट कईसीं त अलियान भाई थी वियो, सभु जेके बि आहिनि असांजा ग्रुप वारा, उन्हनि खे अलॻि अलॻि प्लेसिस ते अलॻि अलॻि जॻह ते माण्हू मिलनि पिया। त तव्हां हाणे असां लास्ट टाइम असां लाहौर वियासीं, लाहौर गए थे हम लोग, तो वहाँ पे वही कि हम लोग ना अपना रैंडमली वॉक कर रहे हैं, घूम रहे हैं, तो वहाँ पे इतनी सारी मतलब खवातीन थी, लड़कियाँ थी जो मतलब चिपक गई ना कि आप लोग वही लोग हो ना जो ये करते हो। हमने कहा जी जी हम लोग वही लोग हैं। फिर वो पूरा बादशाही मस्जिद में एक रश लग गया था, मतलब वो एक अच्छी मूवमेंट थी हमारे लिए। हाँ तव्हां ॾिसो न असां हिते सिंध में वेही करे परफॉर्म था कयूं, वरी तव्हां लाहौर हिकिड़ो सुबुह चेंज थो थी वञे, पंजाब तो काउंट थी वञे, वरी पंजाब में एतिरो फेम हुजे त केॾो मज़ेदार शइ आहे। अच्छा मेरी जो सोशल मीडिया की टीम है ना, वो उससे मैं जब भी अपडेट लेता हूँ कि क्या सीन्स है किस तरीके से, वो यही कहती है कि भाई मतलब इट्स नॉट पाकिस्तान, आपको बाहर भी लोग सुनते हैं, जैसे न्यूयॉर्क, पेरिस, दुबई, मतलब सऊदी अरब, मतलब मल्टीपल कंट्रीज में सुना जाता है। दुबई मां त तव्हांजे लाइ त एतिरा कमेंट्स आयल आहिनि ऐं असांखां माण्हू पुछंदा आहिनि इहे किथे आहिनि, असांखे हिननि सां कॉन्टेक्ट करिणो आहे, अगरि असां हेॾे अचूं त या हिननि खे असां हिते घुरायूं था, त मतिलबु इलाही माण्हू हुन में हूंदा आहिनि त असां हिननि सां कॉन्टेक्ट कयूं। हा बिल्कुलु बिल्कुलु, ऐं तव्हांखे ॾाढो माशाल्लाह सां पसंदि था कयनि। अच्छा शिराज़, हाणे थोरो शिराज़ जी तरफ़ अची वञो, असां सिधो थी वे चुलबुलो माण्हू आहे ग्रुप में, असां इलाही चुलबुलो पसंद ना है। सही चुप वेंदो न ओतिरो जेको इनमें शरारत था बिल्कुल अच्छी मुझी तरफ। हाँ यस अच्छा भी हाणे तव्हांजी तरफ़। अच्छा शिराज़ स्टडी भी करे पियो ऐं पंहिंजे सिंगिंग जी तरफ़ भी हुयो, इलाही फोकस्ड हुयो। जॾहिं मां पंहिंजे प्रोग्राम में शिराज़ खे इनवाइट कयो हुयो, इलाही सीरियसली वेठो, हा मां हीअं कंदुमि, हिकिड़े ॿिए प्रोग्राम में गिलाब करे वियो मुंहिंजी। अच्छा वो बाद में ॻाल्हाईंदासीं।
मूंखे त ॻाल्हाइण ॾियो मुंहिंजो सवाल त ॿुधो न या हे ई कंदा आहिनि मूंखे ई कंदा आहिनि असां छा ॻाल्हाइण जी त ॿुधो सो तव्हां मूंखे इहो ॿुधायो अचानक सां जॾहिं मां तव्हांखे ॾिठो तव्हांखे ग्रुप जो हिसो थी वियो तव्हां इलाही फोकस हेॾे थी वियो त छा तव्हां एल्बम्स बि कंदव या सिर्फ़ु ॾिसो हू जनरा मुंहिंजो थोरो डिफरेंट हुयो हिते जॾहिं मां जानज़े भाउ ऐं रहमान बाप छो जो पुराणा दोस्त आहियूं असां जैमिंग वैसे बि कंदा हुआसीं मतिलबु घर में उता कुन ते वेही करे त पोइ जानज़े भाई मूंखे चयो यार जैमिंग कयूं था त पोइ छो न हिकिड़ो फ्लेम ते रेस्टोरेंट आहे उते परफॉर्म कयूं त ईअं आहिस्ता आहिस्ता मतिलबु फुड़ी फुड़ी जीअं दरिया थी वेंदो आहे त माशाल्लाह मूंखे वरी काफ़ी डिफरेंट वाइब्स आयूं ऐं इलाही बाबा इलाही मूंखे मतिलबु पज़ीराई ॾिनी हिकिड़े तरीक़े सां यार मां जेको चाहियां पियो त तूं उन प्लेटफॉर्म ते आहे छो जो हू चाहिनि पिया थोरो मूंखां डिफरेंट कमु कर त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं ईअं ई थींदो इंशाल्लाह ॾाढो मज़ो आहे ॾाढो मज़ो अहिड़ा प्रोग्राम लॻंदा जी अहिड़ा प्रोग्राम थींदा थींदा रहंदा प्रोग्राम माशाल्लाह सां हले इंशाल्लाह ऐं अॻिते तव्हां मतिलबु तव्हां सभिनी खां सवाल है आपसे भी ये मेरा सवाल है कि इस ग्रुप को आप कौन सी लेवल पर देख रहे हो इन फ्यूचर इन फ्यूचर तो जिस तरीके से अभी हमारा बैंड चल रहा है तो कभी एक्सपेक्ट नहीं किया था तो हमने ज़ीरो से स्टार्ट किया तो अभी जिस लेवल पे है तो सोचा नहीं था कभी हम इस प्लेटफॉर्म पे भी आएंगे और इस यहाँ पर हम लोग इंटरव्यू देने आए हैं और ऐसा तो नहीं है कि मतलब अच्छा ठीक है एक लेवल पर आकर और उसको आपको कि अभी बस अभी इसको साइड पे करना है नहीं अभी हमारे काफ़ी प्लान्स हैं अभी हमने अपना एक म्यूजिक स्टूडियो बनाना है कंप्लीट बहुत बड़ा म्यूजिक रूम बनाना है उसके अंदर हम लोग अपनी यूट्यूब कितना बड़ा मैक्सिमम हमें मतलब इतना हो कि कोक स्टूडियो बहुत बड़ा है बट उससे थोड़ा सा इतना सा मतलब उसके अंदर इंस्ट्रूमेंटल आ जाए कोक स्टूडियो जितना ही होगा ज़रूर क्योंकि मेरा जो विजन है ना इस चीज़ को सिर्फ पाकिस्तान नहीं इंटरनेशनली तक लेके जाने का पूरा प्लान है कि बस मेरे जो बॉयज़ हैं उनको मैं एक अच्छे प्लेटफॉर्म पे ले जाऊँ और उनके थ्रू मैं भी जाऊँगा तो इनकी वजह से जितना भी हमने अचीव किया है सारे हमारे मेंबर्स हैं जिनकी वजह से अचीव कर पाए और ये कि जो सोशल मीडिया हमारी रीच है इस वक्त टिकटॉक इंस्टाग्राम यूट्यूब तकरीबन मैं कहता हूँ 120 से 30 मिलियन क्रॉस है हमारा लाइक माशाल्लाह 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 ज़बरदस्त अच्छा हम बात तो कर रहे ग्रुप की मुझे ये बता इस बैंड का नाम क्या है इस बैंड के नाम है लारेम म्यूजिक बैंड अब लारेम मुझसे लोग पूछते हैं लारेम क्यों है भाई तो मैं आपको बताता हूँ हम लोग आपस में इसे शुरू में कहते हैं कि हम 4 दोस्त हैं हम हमारी जो 2 दोस्तें थी वो फीमेल थी और हम 2 दोस्त मेल थे तो हम लोग जैमिंग करते थे आपस में पर उनको कटा के फिर मैंने नया नाम रखा है अलियान जफर जिसको ए से हम शुरू करते हैं और अपना आर से जो है ना मैं हूँ और अपना वाई से एक और बंदा है अम्मार वो आ जाता है वाई से अम्मार तो मतलब डिफरेंट नाम्स जोड़ के ना हम लोगों ने एक नाम बनाया बन गया बेसिकली नाम बस प्लान में था नाम बस बन गया इसका मतलब क्या है इसका मतलब लारेम का मतलब ये है कि हम 4 दोस्तों के नाम जोड़ के एक नाम बनाया था लारेम नाम का मतलब सिर्फ ये है हिकिड़ो ग्रुप हुयो ठीकु आहे हिकिड़ो ग्रुप हुयो उहो हुनजे दोस्तनि जो हुननि जो हिकिड़ो बैंड हुयो ठीकु आहे कहिड़े नाले सां हो सप्तक उन खां पोइ हुननि हिकिड़ो बैंड स्टार्ट कयो 4-5 दोस्त हुया पाण में उन्हनि जो हिननि सभु नाला चोरी कया जीअं लारेम जेको हूंदो आहे न उन में वाए न लॻंदी आहे किथे किथे लॻंदी आहे किथे न लॻंदी पर अक्सर न लॻंदी आहे हाणे जेके हिकिड़ो हुयो यूसुफ उहो वाए अची वियो जीअं ही रहमान आर अची वियो ईअं कंदे कंदे हिननि पूरो लारेम हिकिड़ो कनेक्ट कयो लारेम आख़िर में एम तो अचे न इन्हनि वरी म्यूज़िक कयो हुनखे एड करे म्यूज़िक करे छॾियो इहो हिननि जो पुराणो ग्रुप आहे हाणे जेके अगरि शॉर्ट फॉर्म रखंदा न त बड़ी बड़ी अलाए छा थी वेंदो छो इलाही ॼणा थी वणा असांखे काफ़ी माण्हुनि चयो त नालो अच्छा इहो सुठो लॻो हा त हाणे छा आहे उन शइ खे हिननि माना कयो पर उहा हली न सघी उहा शइ करे न सघिया पोइ अॻिते वक़्त सां हिकिड़ी हूंदी आहे न कंहिंजी रिज़्क कंहिंजे किथे लिखियल आहे उनखे उते मिलणो आहे ऐं माशाल्लाह सां इहो तव्हांजो हिकिड़ो लक आहे जेको आहे न उहो आहे असां वधीक हिन ते ॻाल्हाईंदासीं वधीक अञा सवाल आहिनि बिल्कुलु ब्रेक आहे हे हूंदा आहिनि होस्ट जेके ख़बर पइजी वेंदी आहे त हा हाणे ब्रेक आहे रोज़ी रोटी यस हाणे असां हलूं था ब्रेक जी तरफ़ मज़ेदार कचेरी हली रही आहे जल्दी वापसि अचो हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनीनि खे हैप्पी न्यू ईयर
ख्यालों में छाई है एक सूरत मत वाली सी, नाजुक सी शर्मीली सी, मासूम सी भोली भाली सी, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं। कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। चल दिल मेरे छोड़े फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे। चल दिल मेरे छोड़े फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे। चल दिल मेरे अभी इहो छा थियो, इहो छा थियो? ठहल आहे मेडले ठहल आहे उन जो कंटिन्यू कयो पर अलियन तकरीबन इन्हें 15-20 मिनट का मेडले बना हुआ है। अगर ये आप आए वो 2 कलाक अच्छा अच्छा, कॾहिं किथे ईअं थियो कोई कॉन्सर्ट हुजे तव्हां वेठा हुजो ऐं जीअं प्लान थियल हूंदा आहिनि, 4-5 मैशअप हूंदा ई हूंदा आहिनि ऐं अचानक सां हिकु ॿ चुप थी वञे त बसि हाणे हिते एंड करिणो आहे, ॿियो ॻाइणु चाहे मिस फायर थींदो रहंदो आहे पर कवर बि थी वेंदो आहे उहो। न पर ईअं न हूंदो आहे असल में छा स्टार्ट में थोरो घणो हुयो मसलो हुयो, पोइ असां न अलियान भाई खे माना लीड करण लाइ कयो त माना अलियान भाई लीड करे जिते ऑफ करे थो त उते सभु ऑफ कनि, छो जो असां सभु किथे न किथे कनेक्ट जेको आहे न हिन सां हूंदा आहियूं त जिते ही जिते स्टार्ट करे थो अहिड़ी अहिड़ी जॻह ते जिते असां सभिनी खे लॻंदो आहे ते ख़तमु करिणो आहे, अलियान भैया तव्हां वरी शुरू कंदो वरी सभु गॾु कंटिन्यू। अच्छा अच्छा, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे व्यूअर, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, बॉइज़ जो हे ग्रुप आहे पर हे बॉइज़ गर्ल्स जो बि वॉइस यूज़ कंदा आहिनि पंहिंजो, मतिलबु गर्ल्स जो वॉइस में बि सॉन्ग। इहा सिर्फ़ु माधुरी न में आहे। हे त घर फोन करे बैलेंस भी घुराइंदो आहे। अच्छा शीराज, एॾो टैलेंट तुम्हें मौजूद है, तू किथे लिखियल हुए? मेरा बैलेंस जड़ी है हाणे इजी पैसा घुराई दो। अच्छा अच्छा शीराज, 2-3 लाइनियूं पंहिंजे न फीमेल वारे आवाज़ में असांखे ॿुधायो। फीमेल बारे में जस्ट हिकिड़ो असांजो हिकिड़ो नंढो पोर्शन हूंदो आहे वो, हा ॿुधायो। वो वाला एंड वाला करना आप लोग, फिर मैं करता हूँ वो एंड वाला। हाँ एक पार्ट लेते हैं, रहमान मिल गए। अभी अभी इसी जगह पे एक लड़की मिलती है जो मुझे इशारे करती है, जो किसी से शायद डरती है, हाँ डरती है, हाँ डरती है। प्यार करेगी क्या डरने वाली, मेरी बनेगी कोई किस्मत वाली। अरे जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए। एक्सक्यूज मी प्लीज। वाओ नाइस। अच्छा हिकिड़ो एक्सक्यूज मी जे लाइ तव्हां एॾो एॾो असांखे ॿुधायो। असल में वाइब्स न में ईंदियूं न एंड में। अच्छा ऐं पर्सनल लाइफ में वरी जिते घुमंदा आहियूं असीं उते वरी भाई करे सॾु कंदो आहे, कीअं मतलब अधु मां इन मां ई खावां थो। अच्छा नाइस। रैंडमली त पब्लिक प्लेस में के छॾे ॾियो, सिर्फ चवंदो भाई 4-5 हाँ सेम छोकिरियूं जो एग्जांपल दे देना। अच्छा माशाल्लाह, अलियान भी काफी फीमेल वॉइस सुठो कढंदो है। अच्छा हाँ मैंने इनका भी सुना है। जीशान के सर जीशान। अच्छा आलियान आप बताएं, आप थोड़ा सा वॉइस थोड़ा चेंज करके देखिए। वॉइस चेंज जैसे कि एक गाना है फासले, उसके अंदर एक याद है मुझे तेरी हर वाह मुस्कुराहटें तेरी। क्या बात है, ओह माय गॉड तेरा मुझसे क्या बात है, वाह चुपके से यूं कहना कि तू है मेरी। तो ये एक फॉल्सेटो टाइप की एक आवाज़ होती है, तो ऐसा लगता है कि लड़की गा रही है, लेकिन एक वो टोन होता है, फॉल्सेटो कहते हैं इसको।
ऐं मतिलबु असां सिंगल हूंदे बि रिलेशन में आहियूं पाण सां ई सुठी ॻाल्हि आहे इहा सुठी ॻाल्हि आहे सिंसियर बि पाण हूंदो धोखो बि पंहिंजो पाण सां पाण कंदो मतलब मुझे किसी लेडी वोकल की जरूरत नहीं है, अगर मैं अगर वाइब करना चाहूँ तो मैं कर सकता हूँ अकेले। अगर के सोनू निगम के बहुत सारे ऐसे सॉन्ग्स हैं, वर्सेटैलिटी है मतलब बिल्कुल ऐसा ही है। अच्छा तव्हां स्टार्टिंग में मूंखे तव्हां इहो ॿुधायो त जेको तव्हांजो ग्रुप हुयो हुन में गर्ल्स बि हुयूं, ठीकु आहे हुयो यस पर छोकिरियुनि जे मेकअप में देरि थींदी आहे पोइ इन करे असांखे अच्छा सिर्फ़ु मेकअप जे करे तव्हां छोकिरियुनि खे पंहिंजे ग्रुप मां कढी करे ॿाहिरि उछलिया त छोकिरियूं तव्हां ॿुधो था आप सुन रही हैं लड़कियां माना इलाही टाइम खां पोइ असां हिकिड़ो शो माना ही टाइम माना छोकिरी सां कोई शो कयो आहे, जीअं असां 6 बजे टाइम हो असां 12 बजे शुरू कयो आहे। लेट नाइट शो आहे लेट नाइट शो आहे ऐं माशाल्लाह सां उहो थींदो रहंदो आहे, स्टूडियो आहे त हुन में हूंदो आहे, पर छोकिरियुनि जे मेकअप खां वधीक गाइस मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो मेकअप जल्दी थी वियो हुयो ऐं हिन 4 बहितरीनु ख़ूबसूरत जेके असांजा आर्टिस्ट वेठा आहिनि इन्हनि जो मेकअप न पियो ख़तमु थिए, एंड में मूंखे निंड अचणु शुरू थी वई त हाणे उथनि हाणे अचनि स्टूडियो में। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त मेकअप खां पोइ ई अहिड़ो आहे। बाद में ये क्या बात है मेरी, क्या बात है। अच्छा उहे छोकिरियूं जेके तव्हांजे ग्रुप में हुयूं, वो जो लड़कियां आपके ग्रुप में थी पहले जिनको आपने उठा के ऐसे बाहर रख दिया है कौन नहीं, अच्छा वो हमारे ग्रुप से हम नहीं थे, इससे पहले जो ग्रुप था उसमें लड़कियां हम लोगों का ये आरबी से भी वही मेरा सवाल है कि वो लड़कियां अगर वो माशाल्लाह से अब तो आप बहुत ज़्यादा आपका बैंड जो है वो फेमस हुआ है, तो वो लड़कियां ये कोशिश नहीं करती कि आपसे कांटेक्ट करे या आपसे लड़ाई वगैरह? हमारे पास हमारे साथ बैठे हुए थे वो लोग सब जो भी ग्रुप के मेंबर्स, बेसिकली वो ग्रुप नहीं था, हम लोग जैमिंग्स करते थे डिफरेंट प्लेसेस पे, लाइक एवरी सैटरडे एंड संडे नाइट हम लोग निकल जाते थे आउटिंग पे, तो हम 4-5 दोस्त मिलके गा लेते थे। तो एक हमारा हम बैंड ही समझ लो हम लोग होते थे, मतलब सैटरडे संडे हमने जाना एनी हाउ है। तो फिर अब जब हमने बैंड स्टार्ट किया तो वो लोग जॉब्स वगैरह में इतनी मसरूफ होती हैं कि वो टाइम नहीं दे पाती हैं, तो मैंने उनको कहा एक्सक्यूज़ किया, मैंने कहा इफ़ यू डोंट माइंड मैं इसको प्रोफेशनली स्टार्ट करना चाह रहा हूँ, तो बोला हाँ गो हैड। तो फिर हमने इसको प्रोफेशनली स्टार्ट किया और उनको इतना अच्छा लगा कि वो हमारे पास बैठने आती हैं, सुनने आती हैं, अप्रिशिएट करती हैं। तो कभी ऐसा हुआ कि मतलब कोई लड़की अगर आए वो अच्छी सिंगर भी हो और आप लोगों को कहे कि मुझे ज्वाइन करना है और मैं करना चाहती हूँ? नहीं बोल रहा हूँ नहीं आप ही नहीं बोल रहा। व्हाट्सएप हिस्ट्री में ना मेरे पास जब मैं सो के उठता हूँ ना तो 8-10 रॉन्ग नंबर्स आए होते हैं जिनमें फीमेल्स ही होती हैं। आपका नंबर वायरल कैसे होता है? मैंने अपने सोशल प्लेटफॉर्म पे नंबर ऐड किया हुआ है, लाइक इंस्टाग्राम, टिकटॉक और इन चीज़ों पे ना, तो वहाँ से कॉन्टैक्ट्स आते हैं। अच्छा तो ऐसी वॉइसेस में सुबह को डरावनी आवाज़ें सुनने को मिलती है, मैं कहता हूँ वॉइस ही ठीक है। ओके माशाल्लाह सा ये अच्छी बात है, मतलब कि आप लड़के हो और एक टीम बनाकर आप चल रहे हो। हाँ ये होता है अगर गर्ल्स में बॉयज़ आ जाए तब भी वो बैलेंस नहीं हो सकता, और बॉयज़ के बीच में गर्ल्स आ जाए वो बैलेंस, हाँ बिल्कुल, और लड़ाई झगड़े भी बहुत ज़्यादा होते हैं। तो ये मुझे बताएं, चले आप लोगों के ग्रुप में आपने कहा कि लड़ाई इतनी होती नहीं है, वैसे ही हो जाता है, मस्ती मजाक की करे, आप लोगों को देखकर कोई और ग्रुप या कुछ लोग वो आपसे आकर लड़े हैं, लड़ाई की है या फड्डा करवाने की कोशिश की है? जेलस फील करते हैं बहुत से लोग, बिल्कुल होता है, बहुत से लोग हैं, पर माशाल्लाह से अलियान भाई आप बताएं, क्योंकि आपको तो ज़्यादा पता है कि आपकी जो ग्रुप वाले लड़के हैं तो वो आपसे कहते हैं, क्योंकि ये रैंडमली के बैठते हैं ना जैमिंग के लिए, तो पहले हमारे साथ के बैठते थे, इस ग्रुप के बाद नहीं बैठते वो। पहले भी हम लोग ये इस बैंड से पहले भी एक और हमने बैंड बनाया था 3 साल पहले। अच्छा। तो गरज के नाम से बनाया था, गरज ऑफिशियल के नाम से। उसमें भी हमारे जो 3-4 लड़के और थे, हम लोग थे, मेरा जो दोस्त है उवैस वो था, अम्मार था, कहूनिस, तो हम लोग पहले भी कर रहे थे ये। तो फिर वही बात है ना कि इखलाक होता है बंदे का, फिर चलना, साथ लेके चलना, फिर टीम को ना वो अब उनमें कुछ इख्तलाफात होती थी आपस में, फिर इस वजह से हमने ख़त्म ही कर दिया था वो बैंड कि अब नहीं करना। तो होता है कभी कभार, और जो बैंड्स हैं वगैरह, जैसे और भी दीगर जो छोटे मोटे बैंड हैं अभी चल रहे हैं, तो उनके भी कॉन्टैक्ट्स आते हैं, उनके भी आए दिन आती रहती हैं क्यूरीज वगैरह कि आप जो है ना ये कर रहे हो, आप वो कर रहे हो, तो आप हमें भी ऐड कर लो बैंड में, देख लो, जगह बना लो। तो हमने बोला देखें अभी तो हम जीरो से, हमने सब साथ में जीरो से स्टार्ट किया। ॻाल्हि में तव्हां सम्झो त हिननि बि हिकिड़ो बैंड स्टार्ट कयो, न हली सघियो, हिननि बि हिकिड़ो बैंड स्टार्ट कयो, न हली सघियो, असांजो त कोई बैंड वारो हुयो कोन, असांजी माण्हू बैंड वॼाईंदा हुआ, सम्झो था। त पोइ हिकिड़ो उहो चवंदा आहिनि, असां हिकिड़ी जॻह ते असां हिकिड़ो कॉन्सर्ट मिलियो, हिकिड़ो इवेंट, त उन में जेको आहे हिकिड़ो भाई ॻाल्हि कई, यार तव्हांखे ॾिसी करे माना उहो
माण्हू न चयो तव्हांखे ॾिसी करे इहा ॻाल्हि थी अचे दिमाग़ में त सभु हीअं रहिजो पाण में छो जो तव्हांखे ख़बर न आहे त केरु कंहिंजी रिज़िक पियो खाए कंहिंजे नसीब जो पियो खाए त इन करे माना असांजो हिकिड़ो ग्रुप बि अहिड़े तरीक़े सां ठही वियो आहे अगरि हिकिड़ो माण्हू बि अगरि अलॻि थी वेंदो आहे न त असांजो इवेंट उहो सही न थी सघंदो आहे अच्छा आई थिंक तव्हांजे हिन ग्रुप खे ऑलमोस्ट 1 साल थी वियो आहे या ओके बट इन साल में असां जेतिरो अचीव कयो आहे माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह हासिल कई आहे हिकिड़ी पाण में सुठी गहरी हिकिड़ी बाउंडिंग ऐं दोस्ती ठही आहे पर शायद जे बैंड न पई हुजे हा त पोइ थोरी घटि हुजे पर बैंड खां पोइ हाणे तव्हांजी ऐं जहाज़ेब जी त मां मतिलबु इलाही सालनि खां मां ॾिसंदी थी अचां गॾु मां मतिलबु अगरि पेकअप थिए थो जहाज़ेब जो तव्हां वेट कंदा हुयो जेसि ताईं जहाज़ेब अचे असां वेही करे ॿाहिरि मानी खाईंदासीं मां इहे शयूं त मां इलाही ॾिठियूं आहिनि पंहिंजी अखियुनि सां तव्हां शुरू खां ई मतिलबु हिकिड़ी शइ तव्हांजी 4 इयर्स थिया आहिनि असां बि दोस्त पाण में असां सही गहरा क्लोज फ्रेंड्स आहियूं 5 साल थी विया आहिनि मां थी यादि करायां 4-5 साल ऐं असीं हिक ॿिए खे कुझु इलाही था सुञाणो यस बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे ऐं शिराज भाई से हंस रहे हैं शीराज आंटी नोट तो करे शैतानी दिमाग में कुछ चल रहा है हाँ बिल्कुल मैं भी यही सोच रही थी बहुत गहरे दोस्त हैं यही तो होता है दोस्ती नहीं ये नहीं होता जो इनकी दोस्ती में होता है ऐसा क्या होता है बहुत ज्यादा प्यार है माशाल्लाह तो होना बहुत ज्यादा ऐसे ही रहे यार ॾिसो तव्हां ॿुधायो क्लियर छा आहे असुल में ॻाल्हि मुझे थी हिननि जे बैंड में न 2 छोकिरा ॾाढा ख़ूबसूरत आहिनि हा रहमान जानी भाई प्लीज मांखे नज़र जानी भाई ये जानी भाई मुंहिंजो शुरू खां मतिलबु स्टार्ट खां वठी मुंहिंजो भाउ आहे मुंहिंजो ऐं मां तव्हांखे ॿुधायां त मां हिन मथां इलाही प्राउड कंदी आहियां हा ऐं जिते हूंदो जिते मिलंदो मूंखे उन टाइम मुंहिंजे अॻियां केर बि हुजे छा बि हुजे मां उन्हनि सभिनी खे न आहियां ॾिसंदी मां उन उते अची मां हिनखे ॾिसंदी छो मुंहिंजो मां हिकु दफ़ो चई छॾियो न बसि ॻाल्हि ख़तमु हो त मुंहिंजी क़यामत ताईं जेको आहे मुंहिंजो भाउ रहंदो हमेशह ऐं मां ऑन स्क्रीन चओ पिया तव्हां ऑन स्क्रीन मां हमेशह चवंदी आहियां हिननि खे मंजरायो था न मां हिकु दिलि सां हिकिड़ी शइ मां कॾहिं बि तव्हांजी तारीफ़ न कंदी हमेशह चवंदा अॼु कीअं थो लॻा अॼु हीअ ड्रेसिंग कीअं आहे मां तारीफ़ एतिरी न कंदी आहियां जानी भाई मां कॾहिं बि कंहिंजी मुंहं ते न आहियां कंदी तारीफ़ ठीकु आहे पर गिला में शामिल थी वेंदी आहे तारीफ़ न गिला न अहिड़ो कुझु तारीफ़ करण गिला में शामिल न अहिड़ो न आहे उहो मस्को हूंदो आहे ऐं तव्हां अगरि दिलि में या दुआ में या कंहिं अहिड़ो कोई सीरियस ज़िक्र हिकिड़ो थी रहियो आहे उन में अगरि तव्हां पंहिंजे दोस्तनि जी तव्हां पंहिंजनि प्यारनि जी अगरि तव्हां तारीफ़ कंदव न त उहा हिकु नेकी बि हूंदी आहे सवाब जो कमु बि हूंदो आहे ऐं ॿियो तव्हां उन्हनि जी न उहो तव्हां पंहिंजी इज़त कंदा हुयो त इहो हिकिड़ो सिस्टम आहे ऐं हमेशह भले जानी भाई अगरि न हुजे ऐं आरबी सां गॾु मां शूट ते आहियां त आरबी एॾी तारीफ़ कंदो हा जानी हीअं जानी सां गॾु मां मानी हाणे खाधी हाणे सुबुह त वियो आहे सेरिश हाणे त हितां निकितो आहे असां एॾा पुराणा दोस्त असां ईअं हम लोगों की एक जर्नी चल रही है ना वैसे ही सैरिश एक हमारी अलग गैदरिंग थी उसकी एक जर्नी चली थी हम ऐसे ही सेम साथ थे ऐसे ही काम किया था सारी चीजें ऐसे ही की थी और ऑन स्क्रीन मां ॻाल्हाए सघां छो जो मुंहिंजो हे घर आहे मुंहिंजी फैमिली आहे तव्हां सभु मुंहिंजी हिन फैमिली जो हिसो आहियो जहाज़ेब जेको आहे मूंखे दड़का ॾींदो हुयो मां ऐं हिन जा दड़का मां ॿुधंदी हुयसि ऐं वॾे प्यार सां ॿुधंदी मैं बड़े प्यार से सुनती थी इनकी डांट मतलब इनसे डर भी लगता था अच्छा ये बात इनको ना पता चले नहीं सब पूरी दुनिया जान ले लेकिन इसको पता नहीं चलनी चाहिए मतलब वो एक रेस्पेक्ट वो एक प्यार मतलब वो आज भी है आज भी होता है आज भी अगर मैं कुछ ऐसा देखूँ मैं डांटती हूँ सबके सामने आ खड़ी हो जाऊंगी जानी भाई ही छे चोती ही तव्हां छो कयो हे जान से ईंदो सेरी हर शइ सही आहे ॾाढी तूं सुहिणी आहे अच ॻाल्हाइण ॾाढी तूं सुहिणी आहे सुहिणी थी लॻे हर शइ सही आहे पर हे जेको तूं कमु कयो आहे न इहो मज़ो न आहे मतिलबु कमु ॻाल्हाइण शुरू खां ई शुरू खां ई आहे भैया हाँ शुरू खां ई है फर्स्ट डे गाड़ी है अच्छा सब मतलब मेन शइ हिन जी इहा हूंदी आहे सभिनी खां पहिरीं तारीफ़ कंदो उन माण्हू जी उनखे मथे ते ईअं चाढ़े करे पोइ उते चवंदो हाणे जेकर तूं हे कमु हीअं न करे हा छा थी पवे आहे इहा कामी तूं में न हुजे त छा मतिलबु अहिड़े प्यारे तरीक़े सां जो अॻिलो माण्हू माइंड बि न करे अॻिलो माण्हू उन शइ खे सम्झी बि वञे हालांकि नंढो आहे मूंखां नंढो आहे एज में
ऐं जंहिं तरीक़े सां हिन मूंखे सम्झायो आहे ऐं जंहिं तरीक़े सां मूंखे हिकिड़ो गाइड हमेशह कंदो रहियो आहे, जीअं हिकिड़ा वॾा भाइर हूंदा आहिनि या पंहिंजी हिकिड़ी फैमिली जो मेंबर हूंदो आहे न, उहे हिन मूंखे हमेशह सम्झायो। ऐं वॾी ॻाल्हि वरी इहा बि आहे, ॾिसो सम्झाइण सां वरी अॻिलो सम्झंदो बि आहे। सैरिश हमेशह उन उहा शइ कई आहे, हमेशह सही तरीक़े सां उन शइ खे तरीक़े सां, ऐं उहे असांजे फ़ाइदे जूं हूंदियूं आहिनि, किथे न किथे असांजे फ़ाइदे जूं हूंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं मुंहिंजो वॾो भाउ आहे त उहो अगरि मूंखे मिसाल तौरु को दड़को ॾिए त कुझु बि करे थो त मूंखे ख़ुशी थींदी आहे, यार केरु आहे त सही न चवण वारो, चवण वारो कोई हुजणु घुरिजे, ज़रूरी आहे, तॾहिं तव्हांजी उहो चवंदा आहिनि न उहा वाघ हूंदी आहे तव्हांजे हथ में, त ओड़ तरीक़े तॾहिं पाण हिक ॿिए जी हिकिड़ी सलाह कंदा आहियूं त हिक ॿिए खे फ़ाइदो ई ॾींदा आहियूं न। अहिड़े तरीक़े सां परफेक्ट न करे सघंदा आहियूं, को अची चवंदो त पोइ परफेक्ट थी वेंदो। ऐं कॾहिं कॾहिं आऊं ग़लति हूंदो आहियां 10 जॻहियुनि ते, सैरिश मूंखे सम्झायो आहे, 10 जॻहियुनि ते मूंखे आरबी भाई सम्झायो आहे, अलियान भाई सम्झायो आहे, शिराज भाई पंहिंजा सम्झायो हूंदा आहे। आहिनि उहे ई सम्झाईंदा आहिनि। इन मां तव्हांखे बि हिकिड़ो मां चवंदमि त तव्हां असांजी हिन फैमिली खे तव्हां ॾिसो था, असांजूं जेके ॻाल्हियूं आहिनि, जेके हिक ॿिए जे लाइ मोहबत आहे, इज़त आहे, तव्हांजे अॻियां असां सभु शेयर था कयूं। लेसन हिकिड़ो ई थो निकिरे, ॻाल्हि सिर्फ़ु मोहबत जी आहे, इज़त जी आहे, ॿियो कुझु बि न आहे। ज़िंदगी ॾाढी आसान आहे, ज़िंदगी खे गुज़ारणु ऐं ख़ुशि रहणु इलाही आसान आहे, ॾुखियो कोई कमु न आहे। बसि एतिरो कमु आहे त हिक ॿिए खे इज़त ॾियो, हिक ॿिए सां मोहबत, उन्हनि खे उन्हनि जे अल्फाज़नि खे वैल्यू ॾियो। सही ॻाल्हि आहे। अल्फाज़नि खे वैल्यू ॾियण सां इंसान जी वैल्यू थींदी आहे। जॾहिं इंसान जी वैल्यू थींदी आहे त अलाह साईं उनखे हमेशह उरूज ॾींदो आहे। ऐं इन ई ॻाल्हि ते हाणे सैरिश जो गानो था ॿुधूं, अचो। यस, सैरिश गानो ॿुधाए। हा, कहिड़ो था मां न तव्हां ॿुधाईंदो। हीअं कंहिं आवाज़ ई कोन केॾा वियो। हा, गानो ॿुधाए, को गानो ॿुधाए, कोई दिलि। अच्छा, गानो असां ॿुधूं था पिया मुंहिंजी आवाज़ में, तव्हांजी आवाज़ में, पर हे ब्रेक जो टाइम थी वियो आहे, त हाणे असांजो ब्रेक वठंदो शिराज। चलो शिराज, ब्रेक आहे पोइ अचूं था। अल्लाह नंढड़ो थी वियो यार। तो शुरू ते ख़त्म हो गया। केॾा न वञिजो, ॾिसंदा रहो द लेट नाइट शो विद सैरिश। कोशिश तो बहुत की गई लेकिन खतरे के मुकद्दर में समंदर नहीं आया, खतरे के मुकद्दर में समंदर नहीं आया। मेरे अली को कैसे समझ पाए ये दुनिया, मेरे अली को कैसे समझ पाए ये दुनिया, दुनिया की समझ में तो कलंदर नहीं आया। जानम फिदा के बाद शेरे खुदा नहीं है
मुर्तजा के बाद ऐसी पढ़ी नमाज तो तीरों की छाँव में, ऐसी पढ़ी नमाज तो तीरों की छाँव में, ऐसी नमाज फिर न हुई करबला के बाद। जानम फिदाए हैदरी या अली अली अली, जानम फिदाए हैदरी या अली अली अली। है मोहम्मद मेरा दिल तो सीना अली, मेरे जीने का वाहिद करीना अली, दीन इस्लाम का है नगीना अली, हक की मंजिल का पहला है जीना अली, गश्त में खबर का पहला कतरा अली, मेरा मुर्शद भी आका भी मौला अली, अली मौला अली। हर सू सदाए हैदरी या अली अली अली, जानम फिदाए हैदरी या अली 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 मौला अली 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 सुभान अल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। कीअं लॻो? वाह माशाल्लाह माशाल्लाह। हाँ वाकई में मां सुनती हुई है, मतलब मौला कायनात जो जिक्र है, उन्होंने जी जी तारीफ, उनकी जब तारीफ होती तो जो है ना कहीं और पहुंच जाता है, और जिस्म का एक एक बाल जो है ना वो ऐसे पता नहीं। बिल्कुल सरीफ मां हकीकत तव्हांखे ॿुधायां, वाहिद ही कलाम जॾहिं असां किथे बि परफॉर्म कंदा आहियूं माशाल्लाह, रहमान बा जेके शेर पंहिंजी तरफ़ां इंक्लूड कया अथऊं, त मतिलबु उहो असां इहो न सोचींदा असां कुझु पढ़ूं था, मतिलबु दिलि जी हिकिड़ी आवाज़ निकिरंदी आहे असांजी, बिल्कुलु ईअं ई फील थींदो असांखे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं हे रहमान हिन में तव्हां पंहिंजे पोइट्री जेका आहे उहा इंक्लूड कई, पाण ई था लिखी। असल में ही बेसिकली हिकिड़े छोकिरे जो ॻाल्हि आहे, पर हुन में असीं वरी असां कुझु पंहिंजूं चेंजिंग्स कयूं आहिनि। माशाल्लाह तमामु बहितरीन। ओरिजिनल जेका शइ ठहियल आहे न उहा मतिलबु ॿी आहे, पर हिन में असां कुझु शयूं पंहिंजूं ऐड करे हिनखे अञा ख़ूबसूरत ठाहे छॾियो आहे। बसि इहो ई प्रोग्राम पूरो प्लान इहो आहे त हिनखे रिकॉर्ड करणो आहे प्रोफेशनल तरीक़े सां स्टूडियो में, ऐं सुठी तरीक़े सां प्रेज़ेंट ऐं बिल्कुलु हिकु मतिलबु मां बि इहो चईंदमि जल्दी सां हिनखे रिकॉर्ड कयो, हिनखे शूट कयो, जंहिंमें तव्हांजी पंहिंजी टीम ई हुजे, ठीकु आहे न। ऐं इंशाल्लाह अच्छा मां जिथे बि असां परफॉर्म कयो, मां दिलि सां थो ॿुधायां, जिथे बि असां परफॉर्म कयो न, सची ॿुधायां कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि डाई हार्ट चवंदा आहिनि यार छा पढ़ियो आहे तव्हां, कुझु बि करे चवंदा आहिनि। लास्ट टाइम मां हिकिड़े ॾींहुं परफॉर्म कयो त हिकिड़ो भाई हुयो न, मुंहिंजा अची हथ चुमिया, मां एॾो शॉक थी वियमि पाण ते, मां चयो ईअं अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके मौला ॾाढा वॾा। बल्कि मां तव्हांखे ॿुधायां त मौला जो जॾहिं हे ज़िक्र कंदा आहिनि ऐं हे जॾहिं हे कलाम जॾहिं ॻाईंदा आहिनि त माण्हुनि जी बार बार ख्वाहिश हूंदी आहे त इनखे ॿीहर रिपीट ऐं उहो एतिरा मर्तबा थींदो आहे, असां चवंदा आहियूं बसि इहो ख़तमु न थिए, चुप न कनि। पोइ जॾहिं मां हिननि जा अची हथ ॾिसंदी आहियां त पोइ मां चवंदी आहियां अड़े जानी भाई हथु कटिजी वियो, मतिलबु हिननि जे हथ में तकलीफ़ इलाही अची वेंदी आहे, कट्स अची वेंदा आहिनि ऐं इलाही, पर हथनि में बि तव्हां कुझु न ॾेई वेंदा न, मसलो इहो असां फ्लेम में न एवरी सैटरडे एंड पंहिंजो सॉरी फ्राइडे एंड ट्यूसडे कॉन्सर्ट कंदा आहियूं, त उते हिकिड़ो असांजो दोस्त आहे फैन बि चेक उहो असांजी मतिलबु ॿुधण ई सिर्फ़ु ईंदो आहे, ॿ कलाक एक्स्ट्रा वेंदो त नंबर मूंखे जानम फिदायत ॿुधायो, बल्कि शायदि ऑनर बि ॿुधण ईंदी आहे न, उहो ई ॿुधण। हाँ उते ऑनर्स बि मतिलबु इहे चवंदा आहिनि इहो ई बिल्कुलु ईअं ई आहे।
माशाल्लाह सां अल्लाह पाक तव्हांखे इलाही तरक़ी ॾींदो ऐं वंस अगेन हैप्पी न्यू ईयर ऐं हे जेको साल आहे अल्लाह पाक असां सभिनी जी ज़िंदगियुनि में अञा वधीक तरक़ियूं ख़ुशियूं खणी अचे ऐं जेतिरा बि पाकिस्तानी आहिनि बल्कि जेतिरा बि इंसान आहिनि जेतिरी बि इंसानियत मतिलबु जेके जेके माण्हू आहिनि सभिनी जी ज़िंदगियुनि में तकलीफ़ूं ख़तमु करे ख़ुशियूं आणे अल्लाह पाक ऐं साल असां सभिनी जे लाइ लकी साबित थिए। इलाही आमीन। अच्छा ॿियो तव्हां मूंखे इहो ॿुधायो जेके नंढा नंढा जेके ग्रुप्स ठहियल आहिनि बैंड ठहियल आहिनि जेके अॻिते नथा वधी सघनि उन्हनि जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव त उन्हनि खे छा अहिड़ो करणु घुरिजे? मां उन्हनि खे इहो चवणु चाहींदुमि त सभिनीनि खां पहिरियों इहो त तव्हां महिनत कंटिन्यूसली जारी रखो, बैक न थियो। जेतिरा बि बैंड्स ठाहिया आहिनि टुटिया आहिनि सिर्फ़ु इन जे करे छो हुननि वटि न कॉन्टेंट जी घटाई थी वेंदी आहे जंहिंजे करे हू मेन प्लेटफॉर्म आहे तव्हांजी सोशल मीडिया टारगेट कयो अथव। मेन जॻह ते तव्हां टिकटॉक हिकिड़ो नंढो शॉर्ट फॉर्म ठाहियो उनखे तव्हां हुन ते डेली बेसिस ते 6-7 शयूं अपलोड कयो, वीडियो अपलोड कयो। का वीडियो जहिड़ी हुनखे मिलियंस में निकिरंदी आहे। असांजी टिकटॉक ते हिकिड़ी वीडियो वई आहे तक़रीबन 6.9 मिलियन। कंहिं बैंड जे तो एॾी वीडियो वायरल न आहे भई। इंस्टाग्राम ते बि हिकिड़ी वई आहे। इंस्टाग्राम ते असांजी वई आहे 5.2 मिलियन। कंहिं बैंड जी न आहे एतिरी। मतलब असांखे पर उन में इहा त ॾिसो माण्हू न तव्हांजी सिर्फ़ु इहो न आहे त तव्हां इहो शोर ॿुधनि या गिटार ॿुधनि, हू क्वालिटी ॿुधणु था चाहिनि त तव्हां ॾे छा आहे उहा शइ जेका ॿियनि ॾे न आहे। मार्केट में उहा शइ हलंदी आहे जेका ॿिए कंहिं ॾे न हुजे तव्हां ॾे हुजे। हाणे ईअं ई आहे असां ॾे असांजी वोकल ॾाढी सुठी आहे, असांजो गिटारिस्ट ॾाढो सुठो आहे, असांजो काउन प्ले करण वारो ॾाढो सुठो आहे। त असांजो हिकिड़ो कॉम्बो जेको आहे उहो ठहियो थो वञे न हिकिड़ो सिस्टम। त उहा असां ॾे आहे ऐं असां ॾे अक्सर असां ॾे ईअं थींदो आहे असां को इवेंट मिलंदो आहे ऐं लास्ट इवेंट ईअं ई थियो हुयो त असांखे इवेंट मिलंदो आहे असांखे माइकूं बाइकूं सिस्टम ॾींदा आहिनि, साउंड ॾींदा आहिनि, हे ॾींदा आहिनि, असां माइकूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ो कॉन्सर्ट टाइप कंदा आहियूं। पोइ उहो लास्ट में कोन छा चवंदा आहिनि, चवंदा यार उहो सही आहे तव्हां जेतिरो कयो ठीकु आहे वणियो पर तव्हां उहो कयो जेको तव्हां कंदा आहियो। असां चवंदा छा चवंदा असां लाइ ख़ासि कुर्सियूं हणंदा आहिनि, चवंदा तव्हां उहा जेमिंग कयो जेका तव्हां असां ॿुधंदा आहियूं जेका पोइ जेका उहा असां जेमिंग कंदा आहियूं न उहा जे तरीक़े सां हू मज़ो वठंदा आहिनि ऐं जे तरीक़े एंजॉय कंदा आहिनि न उहो कॉन्सर्ट खे एंजॉय शायदि नथा करे सघनि। त असांजी शायदि मूंखे पर्सनली लॻंदो आहे असांजी जेका क्वालिटी आहे उहा जेमिंग जी माना असांजी वॾी क्वालिटी आहे। माना जेम असां ॾाढी सुठी कंदा आहियूं, ॾाढी सुठी कंदा आहियूं असां। अच्छा हे त तव्हांजे कॉन्सर्ट्स जो जैमिंग जो इन्हनि सभिनी जो असां ॻाल्हायोसीं। जीअं असांजो पोयों साल जेको असांजो गुज़री वियो 2024 जी मतिलबु तव्हांजो उहो साल कीअं गुज़रियो, ख़ुशियुनि सां भरियलु हुयो या काई अहिड़ी तकलीफ़ जेका तव्हां 2025 में तव्हां उन हिकिड़ो मेन एक पॉइंट की उनके नथा विसारे सके, उस पॉइंट को आप नहीं बुला सकते या 2024 में जो वक्त गुजरा है अच्छा है या बुरा है, ऐसा कौन सा वक्त है जिसको 2025 में आप बुलाना नहीं चाहते? वो भूल भी नहीं सकता कभी। हमारे साथ शेयर करें। 2024 में अभी लास्ट में तो एक बहुत बड़ा सानिया हुआ था मेरे साथ। खैर वो तो चलता है, जिंदगी है। लेकिन तो वो यही सानिया शेयर कर सकते हैं? सानिया तो खैर नहीं कहेंगे, वो एक ये कि अब जो मेरी सिस्टर है, मेरी ट्विन सिस्टर है, उनका इंतकाल हो गया। अच्छा। ये कोई उनको अभी कोई 40 दिन हुए। अच्छा। तो अभी रिसेंटली उनका इंतकाल हुआ है, तो वो उस फेज से अभी निकलना और बहुत मुश्किल हो रहा है। बहुत मुश्किल। अभी भी यकीन ऐसा है कि कुछ ऐसा लगता है कि कुछ है ही नहीं। अल्लाह पाक तो बस ये कि बस अब कहीं ना कहीं अब माइंड जैसे यहाँ पर हमारा थोड़ा है, लेकिन कभी ऐसा होता है कि कभी मैं अकेले होता हूँ या कहीं ऑफिस में, आज पूरे ऑफिस में मैं जैसे कुछ था तो मुझसे बर्दाश्त नहीं हो रहा था, तो फिर मैंने अम्मी को कॉल करी, अम्मी से मैंने बात कर ली थोड़ी, तो थोड़ा सुकून मिल गया। लेकिन कहीं ना हर कदम कदम पे यादें जुड़ी हैं, क्योंकि अब है भी मेरी ट्विन सिस्टर थी। नहीं, ये तो ऐसी तकलीफ़ है जो इंसान चाहकर भी इसको खुद से अलग नहीं कर सकता। लेकिन अगर हम इसको इस तरह से सोचें कि वो, क्योंकि हम सब ने जाना वहीं पर ही है, अगर हम उसको इस तरह से करें कि अल्लाह पाक अपने महबूब के साए में उनको रखना, क्योंकि हमें भी वहीं पर ही आना है, उनके सदक़े में हमें भी वहीं पर ही रखना, तो वहाँ पर एक दिल मुतमईन होता है कि हाँ हमारा रब है, जो भी है वो ही है।
तो उनके पास है, उनके महबूब के साए में रहे, ये सबसे बड़ी बात सबसे बड़ी बात है। यहाँ पर भी बहुत ज़्यादा तकलीफ़ें ही होती हैं, लेकिन वहाँ पर जब इंसान जाता है तो एक सुकून में होता बस है। ये कि ये जो है ना, हम लोग एक तरीके से सफ़र कर रहे हैं। हाँ, बिल्कुल। जाना हमें वही है, मंजिल वही है। एक होता है ना कि आप टूर पे निकलते हो, आप कराची से निकलते हो कोयटा इस्लामाबाद, लेकिन आना आपको कराची में ही होता जहाँ है, पर आना कराची होता है। हाँ, तो एक तरीके से ये है कि मिलो जुलो, लोगों से अच्छी बातें करो, अपना अच्छा इखलाक रखो लोगों से, और खुश रहो, और कोशिश करो कि और दूसरों को भी अपनी ज़ात से खुश रखो। तो ये एक इखलाक की, आपके अपने इखलाक की बात है। बिल्कुल ऐसे ही है। तव्हां जी का शेयरिंग तहाँ जी भाई मेरी जो 2024 मेरा गुजरा माशाल्लाह से वो बहुत तव्हां अच्छा जो टेवियन का सही बोले ना, मेरा तो बस टेवियन का सुठो तो पर मां चोवी जो सवाल बट मैं जो 24 में मैंने जो चीज़ रियलाइज़ की कि सुठी ऐं बुरी ॿई ॿुधाइजो जेके तव्हां नथा अच्छी विचारे चीज़ सघो। ये मैंने रियलाइज़ की कि मैं जो चीज़ क्रिएट करना चाहता हूँ, क्या चाहते हो? मतलब मैं कुछ चाहता हूँ कि यार ये मैं ना अचीव कर और क्या, और मैं वो अचीव कर लेता हूँ, मतलब मेरी मेहनत होती है उस चीज़ के पीछे ना। तो मेरी जो 2024 की जो अचीवमेंट थी वो ये थी कि मैंने एक सक्सेस बैंड बनाया, ये मेरी एक अचीवमेंट थी। और मेरी अच्छी बात ये थी कि मैंने इन 7 लोगों को जमा करके एक अच्छी चीज़ बनाई और उसके पीछे हो गया। और बुरी चीज़ ये थी कि मैंने इसमें 1-2-3 अच्छे अपने दोस्त जो है वो गवा दिए, उनको मिस करता हूँ। तो बस वो जहाँ भी खुश रहें। तो मतलब जो 2025 में आप उनको मिस करोगे और आप चाहते हो, आपकी विश है कि वो वापस आए आपके बस आई एम ट्राइंग के वापसी आए। लेकिन हम लोग नहीं हटेंगे भाई। ऑलवेज रेडी। और मैं खुद भी चाहता हूँ कि हम सब साथ रहें और लॉन्ग मां पाजी फीलिंग्स शेयर तो करण चाहिए। यस सही प्लीज। हाँ, बिल्कुल इंसिडेंट थींदा आहिनि, वाक़ियात आहिनि ज़िंदगी में, सब्र जो हिकिड़ो दारो मदाद आहे। ऐं मतिलबु शुक्र अल्हम्दुलिल्लाह एॾो को वॾो इंसिडेंट न थियो, लेकिन इहो आहे त हिकिड़ी मुंहिंजी जॉब रुकिजी हुई म्यूज़िक टीचिंग वारी, इलाही वॾो धचको थियो। हिकिड़ो म्यूज़िक टीचर असां सां गॾु वेठो बि आहे हिन वक़्तु। ओके त बिल्कुलु इहो बि हिकिड़ो तकलीफ़ जो मक़ाम हूंदो आहे, छो जो लाइफ में पंहिंजी तरफ़ां कुझु करणु चाहियोसीं ऐं उहो रुकिजी वियो। मतिलबु ही भाइर आहिनि मुंहिंजा, जानते भाई, रहमान बा, सभु मुंहिंजा भाइर आहिनि। ऐं जानी भाई जी जेके क्वालिटीज़ तव्हां पहिरियों ई ॿुधायूं, त उन ज़ोन में मूंखे वाहिद ही भाउ आहे जंहिं मूंखे कढियो, मूंखे चई यार तुंहिंजे अंदरि ही शइ आहे, तूं करे थो सघीं ऐं पाण खे निखार। मतिलबु ही मुंहिंजो भाउ आहे, मतिलबु भाइरनि खां वधीक आहे मुंहिंजे लाइ। त इहो आहे त लारेम बैंड जॉइन कयो, हिन खां वधीक मुंहिंजे लाइ हिकिड़ी नई ज़िंदगी मूंखे मिली वई ऐं मां हिन में पूरी जान थो ॾियणु चाहियां। 2025 में तव्हां नौकरीअ खे न मारी जाव न पा जी। 2025 में तव्हां नौकरीअ खे न विसारींदो त इहा मूंखे न मिली। नौकरी खां वधीक हाणे मूंखे ही लारेम बैंड मिली वियो आहे, छो जो नौकरी खां मां हिकिड़ी जॻह वो तो हिकिड़ो पैकेज मिलंदो आहे न, हिते वरी तव्हां हेॾा होॾा कयो, इलाही था कमायो। हिते इलाही थो मिले, हिते नयूं वाइब्स थी वियूं आहिनि ऐं माशाल्लाह उन सां गॾु हिकिड़ी नई शइ मिली वई आहे मूंखे। ऐं तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे हिन ग्रुप जे करे, बैंड जे करे शिराज खुली करे ॻाल्हाइणु शुरू कयो आहे, सिखियो आहे, हा है न? खुली करे ॻाल्हाईंदो आहे, खुली करे घणो थो खुले। इहा सुठी ॻाल्हि आहे, माण्हू सुठी में ॻाल्हि आहे, हिकिड़ो पंहिंजो एक्टिव हुजणु पाण खे, घुरिजे। हा, ऐं मतिलबु इहा वरी असां सभिनि माना ग्रुप में सभु माशाल्लाह टैलेंटेड आहिनि सभु शयूं, पर रहमान भाई माना इलाही टैलेंटेड आहे। माना उन हिसाब सां चऊं उस्ताद किथे असां वेंदा आहियूं, कोई स्ट्रिंग टुटी पई या कुझु बि स्ट्रिंग माना जेका तार जंहिंखे चइबो आहे उहा टुटी वई या को मसइलो थियो, त भाई होस्टिंग जे हवाले सां सभिनि खे कवर करे वेंदो आहे की इहा ख़बर कोन पवंदी आहे असां सां को मसइलो थो हले। इहा होस्टिंग वारनि खे ख़बर हूंदी आहे त पोयां चइबो आहे तव्हां हिनखे कंटिन्यू कयो ऐं हेॾा मसइलो थो हले, त उहा शइ माना इहे क्वालिटीज़ मां आहिनि हिन में। ऐं ॾाढो एक्टिव आहे, ॾाढो इन शइ में ऐं टैलेंटेड आहे। ऐं उहो त हिननि जी तारीफ़ था कयूं न। मूंखे तव्हां इहो ॿुधायो त 2024 जी काई अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हां 2025 में नथा विसारे सघो, ख़ुशीअ जी ऐं कोई बि अहिड़ी तकलीफ़ वारी त तव्हांखे ॾुख यार थियो सभिनि हुजे? खां फर्स्ट इहो त मुंहिंजो इहो आहे त का बि तकलीफ़, को बि पेन या का बि अहिड़ी शइ मिलंदी आहे न, त आउं इन शइ मां सिखंदो आहियां, छो जो तव्हां तकलीफ़ में ई सिखंदा आहियो, ख़ुशी मां तव्हां कुझु न सिखंदा आहियो। तकलीफ़ मिलणु इलाही ज़रूरी आहे। त हिकिड़ो प्रोसेस हलियो आहे ऐं माना ही पूरो जेको साल गुज़रियो आहे ऐं हुन में इलाही शयूं अहिड़ियूं हुयूं जंहिं मां सिखण लाइ मिलियो, पर इहो आहे त अचीव इलाही कयो आहे। माना इलाही शयूं मतिलबु अहिड़े सम्झो त बिज़नेस जे हवाले सां बि माना बेस्ट थी वियो हींअर, इलाही शुक्र अल्हम्दुलिल्लाह। लारेम जॉइन कयो, इहा मुंहिंजे लाइ नई शइ हुई, बिज़नेस मुंहिंजा नओं हुयो। उन खां अलावा इलाही शयूं ॿियूं बि अहिड़ियूं आहिनि जेके दोस्ती यारी में सिखियूं, त किथे कहिड़ी ग़लति शइ आहे, किथे कहिड़ी सही शइ आहे, छो जो हिकिड़ो केतिरो बि असां सम्झूं पंहिंजे पाण खे, पर असां हिकिड़े कंजस्टेड माहौल में जियूं पिया, ठीकु आहे, पर ही जेको दिमाग़ हुयो इहो कंजस्टेड मां निकिरी वरी थोरो वॾे में भलियो वियो, त यार हाणे हिननि जी सोच कहिड़ी आहे, हाई प्रोफाइल माण्हू जी सोच कहिड़ी आहे, हीअ कीअं था सोचनि, हीअ कीअं था कनि, त उहे सभु शयूं सिखी उहो बैलेंस ॾाढो सुठो थी वियो। त मूंखे हाणे ख़बर आहे
त हिकिड़ो चौकीदार आहे उन सां कहिड़े तरीक़े सां ट्रीट करिणो आहे, हिकिड़ो हाई प्रोफाइल वारो माण्हू आहे उन खां कीअं ट्रीट करिणो आहे, सही। त उहे सभु शयूं जेके आहिनि से सिखियूं ऐं हिन साल मुंहिंजो इलाही ज़बरदस्त माशाल्लाह सां गुज़रियो। माशाल्लाह माशाल्लाह ऐं तव्हांजे ईंदड़ हज़ारे साल तव्हांजा उहे ॾाढा ख़ूबसूरत गुज़रंदा, ख़ुशियुनि सां भरियल, तव्हां सभिनी जा बल्कि असां सभिनी जा ख़ूबसूरत छो सभिनि खां वॾी क्वालिटी आहे न त ॾिसो लारे म्यूज़िक बैंड बि असां ही साल थियो आहे त उन हाइप ते पहुतो आहे, उन अञा त उन हिसाब सां असीं इलाही पिया ॻाल्हायूं त हाइप आहे अहिड़ी का शइ कोन्हे, अञा असांखे अञा इलाही शयूं आहिनि, इलाही स्टेजिस आहिनि जेके असांखे कवर करणियूं आहिनि जिते असांजी डिस्कशन हले पई ऐं इंशाल्लाह तव्हांजे प्रोग्राम जे वसीले इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त जल्दी ई असां कंहिं न कंहिं ब्रांड जा एम्बेसडर बि थियण वारा आहियूं, इंशाल्लाह ब्रांड एम्बेसडर बि थियण वारा आहियूं, असांजी हले बि डिस्कशन। तव्हां दुआ कजो 2025 में न तव्हां ॾिसंदा त असांखे कंहिं न कंहिं कुल्फी जूं या कंहिं न कंहिं पोरकायूं जेके शर्टूं पयूं हूंदियूं असां गाना पिया ॻाईंदासीं। अच्छा छो जो इहे हिकिड़े आर्टिस्ट लाइ इलाही ज़रूरी आहिनि, मार्केटिंग इलाही ज़रूरी आहे, सो उहे बि असांजी डिस्कशन हले पियो, इलाही स्टेजिस आहिनि जेके असांखे करणियूं आहिनि। भाई पंहिंजे तरफ़ां घटि न कंदो आहे, हर जॻह ते ॻाल्हाईंदो आहे, ऐं पंहिंजे तरफ़ां घटि न कंदो आहे, जंहिंखे जिते जेको मिलंदो आहे न उहो घटि न कंदो आहे। के भी मॉल्स आहिनि सभिनी मैनेजरनि खे ख़बर पइजी आहे त ही बैंड वाहिद आहे जेको मॉल्स बल्कि न जेके हिते जा फेमस बैंड आहिनि जेके पाकिस्तान जा आहिनि उहे असांखे ॾिसनि था, जेके तव्हां स्क्रीनशॉट मोकिलींदा आहियो त नालो नथा कढूं पर मतिलबु फॉलो कंदा उहे बि असांखे असांखे ॾिसंदा आहिनि, असांखे ॾिसंदा आहिनि। इलाही थैंकफुल आहियां तव्हां सभिनी जी, तव्हां सभु मुंहिंजे असां थैंकफुल आहियूं तव्हां घुरायो ऐं इहा इलाही वॾी ॻाल्हि आहे। मुंहिंजे प्रोग्राम में फस्ट टाइम मां हिकिड़ो थोरो वॾो करे सेट कयो ऐं मुंहिंजे प्रोग्राम में जेको आहे सेट ओतिरा सोफ़ा वॾा लॻा आहिनि, सोफ़ा वॾा लॻा आहिनि, हमेशह हिकिड़ो ई गेस्ट मुंहिंजे प्रोग्राम में ईंदो आहे, पर अॼु जेके मुंहिंजो प्रोग्राम आहे न्यू ईयर जी राति बि आहे ऐं अॼु ताईं लॻे पियो तव्हां होस्ट आहियां। अॼु मूंखे लॻे पियो होस्ट आहियां ऐं चार चंड तव्हां जेके आहिनि न मुंहिंजे प्रोग्राम खे लॻाया हिन लाइ थैंक यू सो मच जानज़ेब अली, शिराज, आलिया ज़फ़र ऐं आरबी रहमान आरबी चई आदत थी वई आहे न, सो वी वर थैंक यू सो मच। घबरायो न, एंड में असां ज़रूरु हिन खां ॿुधंदा हलंदासीं सॉन्ग। ऐं मां त जीअं हमेशह वांगुरु तव्हांखे चवंदी आहियां त पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु रखो ऐं इहा ई ज़िंदगी आहे, इते ई ख़तमु थींदी, ख़बर न पवंदी। पंहिंजे जेके तव्हांजे ग़रीब रिश्तेदार आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखंदा कयो, पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा कयो, किथे कोई बुख ते न हुजे, कोई वाइट कॉलर हुजे ऐं तव्हां खां घुरी बि न सघे, उन्हनि जो बि ख़्यालु रखंदा कयो। सम्झो बि न था ॾेई छॾियो न, टाइम ते पाणी ॾींदा कयो, टाइम ते चांहि पीआरी ॻाल्हाईंदा रहंदा। थैंक यू सो मच। चांहि पाणी जी लाज़मी खपे, पोइ जन पटियाल यार असां थोड़ी पाण में के इन जे करे ॻाल्हायूं था असां जे करे हलूं। जाने तमन्ना जाने अदा तुझे जैसा है सोचा पाया वही, सूरज की किरणों सा एक चेहरा देखा है तुम सा मैंने नहीं, मेरी मोहब्बत का हर लम्हा तुझ में ही गुम सा गया, ना मैं हूँ आशिक ना मैं दीवाना, कह दो मुझे जो पिया, तेरा मेरा है प्यार अमर, तू चाहे तो कदमों में सर रख दूं, ये जीवन क्या अगर मांगे तू मेरी जान नजर कर दूं, तेरा मेरा है प्यार नूरे जहां और नूरे मोहब्बत दोनों जुड़े तुझसे पिया, पागल या जोगी मुझको कहो तुम, हाँ मेरा इश्क सबसे जुदा, तेरी ही खातिर लूं सौ जन्म में चाहे हो जो भी भला, ना मैं हूँ आशिक ना मैं दीवाना, कह दो मुझे जो पिया।